रहमान रहीम साईं मीर हसन मीराणी लोकल मीरपुर माथुर जो आहियां म्यूनसिपल कमेटी मीरपुर माथुर जो मुलाज़िम आहियां मां पहिरियों दफ़ो जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहियां ऐं उन सिलसिले में दोस्तनि खे तकलीफ़ ॾींदे कुझु मामलात हुया जेके मां ॾाढी कोशिशि कई मां दुरुस्त थियनि पर न पिया थी सघनि ऐं मुंहिंजी रेंज खां उहे वधीक आहे उहे मामलात नाजाइज़नि ते ऐं ज़ातियात ते पहुची आहे जॾहिं पोइ मां इहो सोचियो त मीडिया जो सहारो वठिजे जेकॾहिं कोन था वठूं त पोइ मां सम्झां थो मुंहिंजे लाइ वॾी उहा नुक़सानकार साबित थी गुज़ारिश इहा आहे त मां म्यूनसिपल कमेटी मीरपुर माथुर जो मुलाज़िम आहियां सीनियर ऑफिसर आहियां मां ऐं हिन महिल पूरे पाकिस्तान में उहो रिवाज कोन्हे जेको मीरपुर में म्यूनसिपल कमेटी में आहे मुंहिंजी इलाही मूं समेत इलाही आहिनि जंहिंजूं बग़ैर वजह जे सैलरीज़ बंदि आहिनि स्टाफ कयूं वयूं आहिनि चेयरमैन साहब बि बंदि करे सघे थो चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मीरपुर थोरो शहबाज़ खां लुंड साहब बंदि कयूं आहिनि हिन महिल ताईं 5 महीना थी विया आहिनि सेप्टेंबर खां बंदि आहे 5 महीननि ताईं कोई रिस्पॉन्स न आहे त असां छो बंदि कई आहे वजह कहिड़ी आहे ऐं तो ते कंप्लेन कहिड़ी आहे आया तो करप्शन कई आहे आया तो को असांजे डिपार्टमेंट जी का चोरी कई आहे आया तो का शइ कई आहे मां समेत मां सम्झां थो त हिन महिल ताईं बि हूंदा 60-70 ॼणा जंहिंजूं ॿियनि जूं सैलरी बंदि पर मुंहिंजो हुन सां वास्तो न आहे केॾी महिल बंदि कनि था केॾी महिल हलाइनि था केॾी महिल बंदि कनि था इहो सॼो जेको सिस्टम ठाहियो आहे उहो असांजा 15 साल अॻु में सीट ते वेठल दोस्त आहिनि उहे ई सिर्फ़ु हलाइनि था उन्हनि चइनि 5 ॼणनि खे इजाज़त आहे सिर्फ़ु टाउन कमेटी उहे हलाइनि जेके ॿियो को ट्राए कंदो कोशिशि कंदो त पोस्टिंग कराइण जी उहो जेकी उन सां थींदी उहा तव्हांजे अॻियां मां जेको आहे वेठो आहियां अर्ज़ु इहो आहे त ज़ाहिद नाइज आहे उहो हिकिड़ो ई माण्हू आहे जेको टाउन ऑफिसर बि उहो ई हूंदो आहे ऐं पंहिंजो इंटीरियर बि उहो आहे अकाउंट ऑफिसर बि उहो आहे एडमिनिस्ट्रेटर बि उहो आहे चीफ म्यूनसिपल ऑफिसर बि उहो आहे उहो हिकिड़ो ई माण्हू आहे ऐं उहो ई वाहिद माण्हू आहे जेको कॾहिं बि उन खे कंहिं बि माण्हू न ॾिठो हूंदो ऑफिस ते ज़ाहिर आहे कमु उन में हिकिड़ो माण्हू आहे कमकार जे हूंदे बि ईंदा आहियूं असां ॿिया उनजा जेके आहिनि को जेके आहिनि कंपनी वारा दोस्त आहिनि जमालुद्दीन मेंगरा आहे ऑफिस सुपरिटेंडेंट ऐं ॿी रिकवरी ब्रांच आहे उनमें दिलबर सियाल आहे ऐं पंहिंजो कयूम कोराई आहे ही उहे माण्हू आहिनि जेके कंहिंखे बि छो जो हिननि जा वॾा खांचा आहिनि जेके विच में मां अचां पियो त खांचा हुनजा या बंदि थियनि पिया या उहे इहो सोचनि पिया त जेकॾहिं हीउ ईंदो त या असांजा खांचा बंदि थींदा या हिन खे असांखे हिसो ॾियणो पवंदो पोइ उन करे उन्हनि जेको आहे इलाही दफ़ा मुंहिंजे ख़िलाफ़ु शिकायतूं कयूं चेयरमैन साहब खे छा बि चई आहे पर एतिरो चेयरमैन साहब खे उन्हनि जेको आहे मिस जेको आहे उनखे कयो जो चेयरमैन साहब पिछाड़ी जो मूंखे फ़ोना करे बग़ैर वजह जे मूंखे इंतिहाई जेको आहे किरियल ॿोली इस्तेमालु कई जेकी हुनखे न करणी हुई असां उहे माण्हू मीराणी बिरादरी सां मुंहिंजो तालुक़ु आहे उहे माण्हू जेके असां साईं शहबाज़ खान लुंड साहब खे बि असां वोट करायासीं संदसि वालिद साहब MNA ख़ालिद अहमद ख़ान खे बि ॾिनासीं ऐं संदसि ॾाढो सरदार नूरमल ख़ान उनखे बि मां वोट कराया असां हुन सां गॾु रहियासीं ॻाल्हि बंदि 45 खां 50 साल जो इहो अरसो थिए थो असां कॾहिं बि हिन जी अगेंस्ट में न विया आहियूं पहिरियों दफ़ो जेको आहे इहो थियो आहे जो असांखे हिननि खां तकलीफ़ पहुती आहे बग़ैर वजह जे बग़ैर कंहिं नोटिस जे 5-6 महीना मुंहिंजी पघार बंदि करे छॾी अथसि मुंहिंजा मिट माइट अज़ीज़ दोस्त मुंहिंजा ज़ाती दोस्त उहे बि विया पर कोई उनखे रिस्पॉन्स न वजह ॿुधाए थो ऐं न को सबबु ॿुधाए थो मां इलाही इहे जेको आहे इदारनि में बि वियो आहे पर सभिनि खे ख़बर आहे त इदारनि में को इहो कोन्हे उन ॻाल्हि खां जो पघार त बंदि थी हाणे पघार जेकी खां वरितीसीं असांखे त जेको आहे सिर जी पई आहे अची इंतिहा दर्जे जूं धमकियूं मिलनि थियूं इंतिहा दर्जे जूं त तोखे जेको आहे विच रोड ते जेको आहे ख़तमु कयो वेंदो हाणे पघार त मां जेकी वरिती हाणे मुंहिंजो सिर थो वञे मां जेको मीडिया में आयो आहियां पघार त मां ख़बर आहे न ॾींदा ई कोई मसइलो कोन्हे पर हीअ त हाणे मुंहिंजो सिर था खणनि छो जो चेयरमैन साहब खे हिननि अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि हाणे कहिड़ियूं आहिनि इहे ई ॿुधाए सघनि था मां नथो ॿुधाए सघां छो जो चेयरमैन साहब बि इहो कोन थो ॿुधाए मां तुंहिंजी छो पघार बंदि कई आहे कहिड़ी वजह आहे तूं कहिड़ी गुस्साही कई आहे तूं कहिड़ो गुनाह कयो आहे पंहिंजो जेके इदारा आहिनि मां उन्हनि खे बि इहा शइ कई आहे
ऐं पंहिंजे मीरपुर माथिलो वारा चङी तरह सुञाणनि, पर पूरे डिस्ट्रिक्ट में असांखे हर माण्हू सुञाणे। असांजी रेपुटेशन, असां जेके आहियूं, असां सभु असांजो जेको आहे बैकग्राउंड जेको आहे उहो तमामु बहितरीनु आहे। शुक्र अलहमदुल्ला, लख शुक्र अलाह साईं जा। पर कॾहिं असां हिते न पोस्टिंग वरिती आहे, न चेयरमैन साहिबु असांखे ॾिनी आहे, कॾहिं असांखे को सिलो न मिलियो आहे। हड़ो वड़ो असां इन जो ख़र्चु करे इन जे पुठियों वधाईंदा आहियूं, ख़र्चु करे इन जा जेका कैंपिंग हलाईंदा आहियूं, इन खे वोट ॾियारींदा आहियूं, ॾींदा ई आहियूं दोस्तनि ऐं वॿनि खे। उनखां पोइ बि कुझु ॿुधाइण लाइ तयारु कोन्हनि। चलो से न ॿुधायो, पर जान बख़्शी कयो। मूंखे ख़तरो आहे हिन मां, इहे इन खां वधीक बि क़दम खणाए सघनि था। छो जो मां वटि ही आहे लेटर, मां तव्हांखे ॿुधायां ख़ुदि पाण जेको आहे मूंखे चेयरमैन साहिबु शहबाज़ खान लुंड साहिबु कॉल करे धमकियूं ॾिनियूं ऐं क़तल जूं धमकियूं ॾिनियूं। मां कोन थो ॾिजां, छो जो मूंखे ख़बर आहे उहे जेकी शइ करनि त उहे वस जा मालिक आहिनि। ऐं मां जेकॾहिं कूड़ ॻाल्हायां, हीअ जेको ॿ कालूं उन ख़ैर ख़ैरियत पुछण लाइ मां कोन कयूं आहिनि। ज़ाहिर आहे उन कुझु आहे, छो जो कॾहिं बि ज़िंदगी में असांजे चेयरमैन साहिबु कंहिंखे तकलीफ़ करे फ़ोन न कई आहे, मां ॾे कयसि, ऐं उहा इन ॻाल्हि जे करे त ज़ाहिद साहिब सां तव्हां कहिड़ी गुस्ताखी कई। असां इहा गुस्ताखी कई आहे जो हुनखे इहो चयो आहे बाबा वधल पघारूं सिर्फ़ु तव्हां 4 ॼणा जेके वेठा उहे खणो था, असांखे छो कोन था ॾियो। उन जो ज़ोर ॾिनोसीं, उन जे लाइ चयो त छो जो तक़रीबन बि त 6-8 महीननि खां पोइ असांखे मिलियो किथे। चयोसीं हिन यकदमि रिपोर्ट आहे, उन सां गॾु लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं साईं खे कई असांखे ख़बर न आहे। मां इहा गुज़ारिश कंदुसि बिलावल ज़रदारी साहिब खे, आसिफ़ अली ज़रदारी साहिब खे, फरियाल टारपुल साहिब खे, साहिबा खे, ऐं लुंड क़ौम जे चीफ सरदार फ़याद अली खान लुंड साहिब खे, पीपल पार्टी डिस्ट्रिक्ट घोटगी जे प्रेसिडेंट बाबर अली खान लुंड साहिब खे, त थी सघे थो नेक्स्ट मूंखे कुझु बि थी सघे थो। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो, तव्हां जेको आहे शहबाज़ खान खां बि पुछी सघो था। ऐं उन खे जेको कुझु ग़लति ॿुधाइण वारा आहिनि, जमालुद्दीन मेंगरा ऑफिस सुप्रीडेंट आहे, छो जो उहे नथा चाहिनि इहे माण्हू त मां कॾहिं या कोई बि, तव्हां ॾिसो 15 सालनि खां वठी इहे वेठा आहिनि, 15 सालनि खां वठी ॿियो कोई न आयो आहे। तव्हां वञो इहे मिलंदा, ॿिए कंहिंखे इजाज़त न आहे, अचण जी इजाज़त न आहे। यार को तुक आहे, पंहिंजो माल पीढ़ी जा आहिनि, उहे बि उन जा पैसा अलाए किथे आहिनि, बैंकां विकिणी वेठा आहिनि, नाका असांजा हेॾा सारा उहे विकिणी आहिनि, करप्शन इहे करनि, पघार असांजा बंदि आहिनि। 15 सालनि में ज़ाहिद नायक जी या उनजे भाइरनि जी पघार बंदि थी आहे, जमालुद्दीन मेंगरा उनजी पघार बंदि थी आहे, 7-8 नौकरियूं उनजूं आहिनि। ज़ाहिद नायक जा भाउ 100 मथां 17-18 ॼणा आहिनि, सभु 16 ग्रेड में, उन जूं कॾहिं बंदि थियूं आहिनि। मां अलाए कहिड़ी चोरी कई आहे, या मां समेत ॿिया इलाही आहिनि जे कम अज़ कम बि 100 जे वेझो आहिनि, उन जूं पघारां बंदि थींदियूं आहिनि। हे जेके 4 वेठा आहिनि, इन जूं बंदि न थियूं, फ़रिश्ता आहिनि, इहे फ़रिश्ता आहिनि, इन्हनि को का ग़लती न थी आहे। मां कई आहे जेकॾहिं तूं ॿुधायो न मूंखे, मां भुगतण लाइ तयारु आहियां। मां त केस कयो, मां तव्हां ते केस कयां थो, मां हाईकोर्ट में वियो आहियां, मां जेको आहे पंहिंजो नैब में वियो आहियां, मां एंटी करप्शन में वियो आहियां, मां वियो आहियां। मूंखे जिथे पुॼंदी मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ हर शइ कंदुमि। मूंखे नथो सम्झ में अचे त जेको आहे पघार जेको आहे मुंहिंजी खोलींदा, पर ज़िंदगी मां पंहिंजी बचाइण लाइ जेको आहे मां इन में शीशन जज खे बि रिक्वेस्ट कई त मुंहिंजी जेको आहे ज़िंदगी बचाई वञे। मूंखे नोटिस वरितो, छो जो कई इंसिडेंट थिया आहिनि जेॾी महिल माण्हू मारिजी वेंदो, उन खां पोइ हर को वाह वेला हा हिनजो नोटिस वठिणो, हिनजो नोटिस वठिणो। मां पहिरियों ई चवां थो मुंहिंजी ज़िंदगी सख़्तु ख़तरो आहे हिननि खां। जमालुद्दीन मेंगरा, ज़ाहिद नायक, दिलबर सियाल, अब्दुल क़यूम पोराई, ऐं इहे सभु जेके हिन लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करियूं, चेयरमैन शहबाज़ खान लुंड वटि वेंदा आहिनि। प्लीज़ इहा ई गुज़ारिश आहे, इन शइ जो आला अख़्तरी नोटिस वठनि, ख़ासि तौर ते बिलावल साहिबु, तव्हांखे गुज़ारिश आहे, तव्हांजा चूंडियल नुमाइंदा असां कहिड़ियूं ॾिठा करनि था, वोट बि ॾियूं था, ऐं मौत मार जेके धमकियूं बि खायूं था, ऐं गार गंद बि खायूं था। गार गंद कोन बर्दाश्त कंदासीं। अव्हांजी महिरबानी।